नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी आहे। खैरपुर ख़बरनामा म्यूनिसिपल कमेटी खैरपुर जो साल 2019-20 जो बजट चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी खैरपुर कैप्टन रिटायर्ड डॉक्टर यार मोहम्मद फलफोटो की सदारत में थी गुजरियो, जंहिंमें तालुका म्यूनिसिपल ऑफिसर मुनवर ज़ईफ, इंजीनियर महफूज तूमुरो, अकाउंटेंट म्यूनिसिपल कमेटी खैरपुर धणी बख्श, काउंसलर अली मदद शाह समेत बेन शिरकत कई। इजलास में अकाउंटेंट म्यूनिसिपल कमेटी खैरपुर धणी बख्श 74 करोड़ 36,19,365 रुपये की बजट पेश कई। इजलास में काउंसलरनि तजवीज़ूं ॾींदे चयो त यूनियन काउंसलर खां नादरा खां इख्तियार वठी म्यूनिसिपल खे ॾिना वञनि, छो जो करप्शन खे रोके सघिजे ऐं म्यूनिसिपल जी आमदनी खे वधाए सघिजे। हिननि वधीक चयो त सफ़ाई सुथराई शहर में न हुजणु बराबरि आहे। फौरी तौर ते शहर जी सफ़ाई सुथराई में तेज़ी आंदी वञे। शहर जा पार्क तबाह थी विया आहिनि। इंतज़ामिया शहर जी तहमीर व तरक़ी लाइ कमु करण लाइ तयारु न आहे। इन में दीवाली अची रही आहे, जंहिं जी वजह सां हिंदू मुलाज़िमनि खे तनख़्वाहूं अदा कयूं वञनि ऐं दीवाली खां पहिरियां सफ़ाई सुथराई जा बि इंतज़ामात कया वञनि। 100 मुलाज़िम रिटायर थी विया आहिनि, जंहिं जी वजह सां 100 मुलाज़िमनि खे पको कयो वञे ऐं 50 कचा मुलाज़िम भी रखिया वञनि। तमाम अरकान तजवीज़ुनि खे अक्सर राय सां मंज़ूर कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।